नाज़रीन असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डिफेंस फेज़ 2 मां जॾहिं मासी मोहरा हिकिड़ो वॾो कैरेक्टर सिंध जो वॾो नालो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु ऑफिस खां पंहिंजी रिहाइशगाह तरफ़ वञो त ओचितो डिफेंस फेज़ 2 में स्ट्रीट क्रिमिनल्स उनखे घेरे वरितो ऐं गन पॉइंट ते खंउसि पर्स मोबाइल फ़ोन ऐं कैश फुर कई आहे। उनखां पोइ बावजूद पुलिस खे फ़ोन करण जे अञा ताईं पुलिस न पहुती मासी मोहरा जो कंहिं बि हाल न कंहिं बि जेको हाल अहिवाल न वरितो न ई उनजी कंहिं वाहर कई आहे। हू हिन वक़्तु बि जेको आहे इंसाफ़ जे उसिड़े में आहे त उन सां जेको थियो आहे हुनजी हयाती त बची आहे पर उन जेको बि रखियल सामान क़ीमती शयूं हुयूं उहे फुरिजी चुकियूं आहिनि पर पुलिस जी रिवायती न हली आहे त उहा अञा ताईं उन सां का बि राब्ते में न आई सघी। मुश्ताक असांखे इहो ॿुधाइजो त मासी मोहरा वटि टोटल कैश केतिरी हुई जेका फुरिजी वई आहे? मासी मोहरा जे बकौल त ताज़ी हुनखे तनख़्वाह मिली जेका उनजे पर्स में हुई। ॿियो ॿुधो आहे त कंहिं 13 प्रो मैक्स बि उनखे गिफ्ट कयो आहे फ़ोन, उहो बि उनखां फुरिजी चुको आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उनखे इन शयुनि जो को बि ॾुख न आहे पर हू ॿिए अंदाज़ में अफ़सरदा नज़र आई असांखे त हुन जेको मेकअप हुयो अलाए कहिड़ो ब्रांड जो हुयो उहो फुरिजी वियो आहे। पुलिस सां हुनजो इहो इसरार आहे त मूंखे उहो मेकअप वापसि कराए वञे। तव्हांजी वॾी महिरबानी मुश्ताक।